सांगर जी अलमंसूरा कॉलोनी में वापडा मुलाजिम लाइन मैन एजाज़ बिजली जे पोल ते कम करे रहियो त अचानक बिजली जो झटको लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पियो, जेको बिजली जे पोल में काफ़ी देर ताईं टंगियल रहियो। इलाक़े वासियुनि जे इतला बाद वापडा अमलो पहुतो, जंहिं बाद लाइन मैन एजाज़ के बिजली जे पोल तां लाहे फौरी तौर सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां तिबी इमदाद फराहम करण बाद नाज़ुक हालत में कराची अस्पताल मुंतकिल कयो वियो। इलाक़े वासियुनि मूजिब लाइन मैन बिजली जी फराहमी लाइ लाइन जो कमु कंदे पोल ते चढ़ियल हो त अचानक बिजली जो झटको लॻो, जंहिं सबबि लाइन मैन एजाज़ करंट लॻण सबबि पोल में टंगियल रहियो, जेको काफ़ी देर बाद लाथो वियो। इलाक़े वासियुनि मूजिब त वापडा जी नाअहलीअ जो सबबि इहो ई लाइन मैन ज़ख़्मी थियो आहे। हुनजो त लाइन ते कम दौरान बिजली बंदि हुई, अचानक बिजली खे खोलियो वियो, जंहिं करे ही हादसो पेश आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।